सचू सतराम सुहिणो कंवरराम जय सखी बाबा आसूदाराम। नौ न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां। मारवी तरफ़ां धणी जे सची पांधेड़े अमर शहीद भगत कंवरराम जी यादि में कई यादगार प्रोग्राम असां मुनक़िद कया आहिनि। नौ न्यापो में हुज़ूरी रूप पूज्य साईं साधराम जिन जी मारवी जे कुर्ब जे कोठ ते अची उन्हनि न सिर्फ़ु मारवी खे आशीर्वाद ॾिनी पर ॿिए किताब सारंग सार लहज पंहिंजे मुबारक हथनि सां रिलीज़ बि कयो। असां हुज़ूरी रूप साईं साधराम जो यादगार प्रोग्राम वंडे रहिया आहियूं। दिल्ली जे संत सतराम धाम जे अञा अॾावत जो कम बि न शुरू थियो हो। उन वक़्तु दादा कन्हैयालाल जिन संत सतराम धाम जे सेवा कंदा हुआ। संत सतराम धाम सां मुंहिंजो रिश्तो जुड़ी वियो। दादा कन्हैयालाल हिकु ॾियारी फ़ोन करे उन्हनि चयो त सिंध मां साईं साधराम जिन आयल आहिनि, तोखे अचिणो आहे। मूं खेनि चयो हाज़ुर दादा, मां न सिर्फ़ु ईंदसि पर साईं साधराम जिन जी ऑल इंडिया रेडियो लाइ इंटरव्यू बि रिकॉर्ड कंदसि। साईं साधराम जिन जी धाम ते नंढड़ी कोठी जिते दादा कन्हैयालाल जिन वेठा हूंदा हुआ, उते मूं साईं साधराम जिन जे अॻियां कची मिटीअ वारी नंढड़ी कोठीअ में पट ते वेही संदन ऑल इंडिया रेडियो जे परॾेही नशरियात लाइ इंटरव्यू रिकॉर्ड कयो। मां दादा कन्हैयालाल जिन जे निबड़त ऐं न्याज़ ऐं कुर्ब खे विसारे न सघंदसि। मां नेम सराय जे संत सतराम धाम सां जुड़ी वियसि। साईं साधराम जिन बि चयो त हिते प्रोग्राम कंदा कयो। दादा कन्हैयालाल जॾहिं हुआ तॾहिं असां कई प्रोग्राम धाम ते कयासीं, जंहिंजो रिकॉर्ड मूं वटि मौजूदु आहे। सूफ़ी संत दरवेश भगत कंवरराम जे नाव जो जाप त मूं 30 सालनि ताईं ऑल इंडिया रेडियो ते कयो। रोज़ शाम जो हवाउनि जे दोष ते मुंहिंजो आवाज़ परवाज़ कंदे हिंद सिंध जे मारूड़नि जे दिलनि ते दस्तक ॾींदो रहियो। भगत कंवरराम जे सदाबहार आवाज़ में अचो त कलाम ॿुधूं। सचे साईं सतराम ऐं दरवेश कंवर जी महिर रही आहे असां ते। जॾहिं बि संतनि खे मारवीअ तरफ़ां कुर्ब जी कोठ ॾिनी आहे त अची संतनि आशीर्वाद ॾिनी आहे। साईं साधराम जिन बि मिठी मुर्क ऐं मथे ते आशीर्वाद जो हथु रखियो। कुझु साल अॻु साईं साधराम जिन स्पेन, उते उन्हनि जो वञणु थियो, जिते मुंहिंजो भाउ कांतेश कुमार, जंहिंजो सिंधी इल्मु अदब ऐं ॿोली सां नीअ जो नातो रहियो, साईं साधराम जिन खे वॾे भाउ अशोक कुमार जे घर मैड्रिड स्पेन वठी वियो। हुज़ूरी रूप साईं साधराम जिन फ़ानी जहान खे अलविदा करे विया आहिनि, पर साईं साधराम जिन अजर आहिनि, अमर आहिनि। हुज़ूरी रूप साईं साधराम खे सची भेटा असां तरफ़ इहा रहंदी त संदन प्रेम ऐं भाईचारे जे ॾेखारियल राह ते असीं अमल करियूं। ऐं कुझु सुरीले कंठ मां पंहिंजो ॿुधायो ऐं असांखे यादि आहे त मिशन में हुननि संत कंवरराम जूं कई ॻाल्हियूं ॿुधायूं जेके हुअण ई खपनि, त उहे असां रिकॉर्ड कंदा वञूं। जीअं तमामु हिकु यादगार जेका आहे सा हिकु हिस्ट्री जेका आहे सा उहा न अधूरी रहिजी वेंदी, छो जो जीअं जीअं पोइ पीढ़ी ईंदी उन्हनि जी ॼाण घटिजंदी वेंदी। उनजे करे साईं साधराम जिन आहिनि, जीअं साईं जिन आहिनि, जशनलाल साईं साधराम जिन जिन खे यादि आहिनि ॻाल्हियूं, से इहो अर्ज़ु आहे त मिशन जेका आहे उहो ई कार्य करे पई, त हुन सां गॾु इहे रिकॉर्डिंग्स बि जेके आहिनि से कनि। ऐं सिंध में साईं जिन खे विया हुआ सिंध, रहणकी साहिब मथो टेके आया ऐं हुते अमर शहीद संत कंवरराम जी मूर्ति जेका आहे सा पाकिस्तान में लॻाई वई आहे। सिंध में तव्हां महसूसु करे सघो था, उते वाइस चांसलर जेको आहे उहो मौजूदु, ऐं रुक जी स्टेशन ते शहादत वारे ॾींहुं जेको आहे उते ॾीआ ॿारींदा आहिनि। साईं साधराम जिन खे बि परम पूज्य खे ॼाण आहे त उते बि केतिरा लेखक राइटर उहे सभई, त असां जॾहिं पाकिस्तान में इहो तसवुरु करण मुश्किल आहे इस्लामिक कंट्री में मूर्ति लॻाइण जो, उते संत जी मूर्ति
हितां रूपाणी ठाराई साईं जिन उते हा त मां चवंदो ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि ऐं ख़ुशी आहे उन मौक़े ते वाइस चांसलर बि सिंध जा मौजूदु आहे मोहम्मद कासिम माका जेको आहे उहो बि संगीत सां जुड़ियल आहे उन्हनि हिकु फिल्म बि ठाही आहे ऐं असां जेके आहियूं से ख़बर नाहे छो सभु कुझु हूंदे पुठिते आहियूं त कोशिशि असां इहा कयूं त जेके सुठियूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे ऐं इहो सॼो महिमा चवंदसि उन्हनि जे गुरु सचे सतराम जी हुई जिन जी गादी जो असरु ऐं नूरानी शख़्सियत जेका असांजे साम्हूं साईं दादराम जिन वेठा आहिनि ज़ोरदार ताड़ियुनि सां असां महिरबा कयूं साईं जिन जी साईं पढ़ियल लिखियल ऐं तमामु वॾे उहिदे ते जेको असां असां छॾणु न चाहियूं कुर्सी खे उनखे छॾे करे संतनि जे सेवा में ऐं वरी उन्हनि जी जेका जन्म पवे थो सो उन ई संत जे तारीख़ ते पवे थो त कहिड़ी न जॾहिं चवंदासीं इतफ़ाक़ आहे या हिकु आवाज़ जेको आहे रूहानी आयो जंहिं जेको आहे अहिड़ी शख़्सियत खे जनमु ॾिनो तव्हांजे साम्हूं आहिनि अव्हां जो चहिरो ॾिसो न त असां पारां माण्हू राति 10 बजे जागण खां पोइ सुबुह प्रोग्राम न अटेंड करे सघंदा आहिनि साईं जिन सॼी सॼी राति जाॻिया आहिनि चओ सचे सतराम की ऐं ॾेवड़ीअ ते ज़रूरु वेंदा साई विस्पति ते असां वेंदा आहियूं जॾहिं बि वक़्तु निकिरंदो आहे त वञी करे उते जेका मौज मचंदी आहे कलाम साहिब जी धुनी जी पोइ दादा जिन असांखे छिकींदा आहिनि त तव्हां बि जेको आहे सो हिन में शरीक थियो हालांकि सभई नाराज़ थींदा आहिनि त तूं छो थी इहे करे पर छा आहे त मन जा भाव हूंदा आहिनि उन्हनि खे रोके नथो सघिजे हिकिड़ो संत कंवरराम जो अहिड़ो नालो आहे उन्हनि जो कलाम सचे सतराम जो आस्थान अद्भुत जेके आहिनि से इहे ॻाल्हियूं जेके आहिनि बेख़बर करे वञनि थियूं दरवेश सूफ़ी संत शाह लतीफ़ चयो आहे कंवर पाड़ू पातार भंवर भरे आकाश ॿिन्ही संधी ॻाल्हि रज़ा कांदी रास तंहिं इश्क खे शाबाश जंहिं मोहबती मिलिया अॼु कल संत कंवर जो इश्क साईं दादराम जिन ॿियनि संतनि सभिनीनि खे छिकिया आयो आहे ज़ोरदार ताड़ियूं दिखाई वोट जी दुआ आहे संतनि जी दुआ आहे न त असां तमामु नंढी जेका संत आहे अलाए कीअं हर कंहिं मूंखे चयो हो त इहो तूं मञी हल त साईं जिन हाज़िरी खणींदा मन खे विश्वास हो पंहिंजे ऐं टूट विश्वास असां सभिनी 5-6 ॼणनि मिली करे हुन प्रोग्राम कयोसीं साईं खे छिके वठी आयासीं मां वधीक न ॻाल्हाईंदसि हींअर साईं जिन खे अर्ज़ु कंदसि त राग ॾिजायो रूह अमर शहीद भगत कंवरराम जो कलाम करे रोज़ सुबुह जो उथी ॿुधंदा तव्हांजा कष्ट कटिजी वेंदा चओ श्री राम सचो सतराम साईं जे हवाले माई ऐं असां साईं जिन जा काफ़ी क़ीमती घड़ियूं ऐं उन्हनि जो दर्शन तव्हां तमामु सुहिणे नमूने सां कयो शायदि तव्हांखे अहिड़ो दर्शन नसीब न थिया इहो कंवर जे सदके तव्हांखे नसीब मानवीय संस्था प्यार भरे मंच लीना शिवंगी ऐं शालिनी की कोशिशुनि सां इन्हनि पूजपनि जा जे सहयोग ऐं प्यारनि जी प्रेम भरी गॾिजाणी सां अमर शहीद संत कंवरराम साहिब जे नाले ते सॾाया अॼु प्यार भरे प्रोग्राम में शामिल थिया आहियूं सोनी प्यार भरी घड़ियुनि में मानवीय संस्था जे सभिनी साथियुनि ऐं सभिनी भाउरनि भेनरुनि ॿारनि महिमाननि ऐं सॼी संगत खे पूज ॾेवरी साहब संत सतराम धाम राठी साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाएं असां जॾहिं कंहिं इंसान महात्मा फकीर दरवेश दे अवतार जे नाले ते
कोई प्रोग्राम मेलो या उत्सव मल्हाईंदा आहियूं तो जो मक़सद सिर्फ़ ऐं सिर्फ़ एतिरो ई हूंदो आहे तो उन शुभ अवसर ते उन महान संत जे जीवन संदेश ऐं सिख्याउनि खे साम्हूं रखी कुछ पंहिंजो पाण खे उन रस्ते जो राही बणाए कुछ पंहिंजो पाण में उहे सद्गुण धारण कयूं जिन ते अमल करे असां पंहिंजे जीवन खे सफलता ॾेई सघूं। हक़ीक़त में इहे जेके ॾींहं मेला प्रोग्राम असां मल्हाईंदा आहियूं इहो उन्हनि संतनि ऐं महात्माउनि जे लाइ न हूंदा आहिनि। हक़ीक़त में उहे सभु असांखे पंहिंजे लाइ हूंदा आहिनि। छाकाणि त असांजा ॿ तारीख़ जा ॿोल उन्हनि जी इज़त में कहिड़ो वाधारो करे सघंदा। मालिक उन्हनि खे अॻु में एतिरी रहमत सां भरे छॾियो आहे जो असांखे लफ़्ज़नि जी बि ज़रूरत न पवंदी। जेकॾहिं असां कुझु न कंदासीं तॾहिं बि उन्हनि ते कोई फ़र्क़ु न पवंदो छाकाणि त प्रभु जी उन्हनि ते एतिरी कृपा आहे जो उन्हनि खे ज़रूरत बि कोन्हे। पर जेकॾहिं कुझु फ़र्क़ु पियो उहो असांजे जीवन ते ज़रूरु पवंदो असांजी ज़िंदगी ते ज़रूरु पवंदो। जेकॾहिं ॾींहं प्रोग्राम मेला असां मल्हाईंदासीं त पोइ असांखे संदेश मिलंदो असांखे सिख्या मिलंदी ऐं असां उन में कुझु सम्झी करे अगरि हिकिड़ो क़दम बि अॻिते खयोंसीं त पोइ असांजो जीवन सफल बणी पवंदो असांजी ज़िंदगी ठीकु पवंदी असां वञी पवंदासीं। तंहिंजे करे हक़ीक़त में इहो सभु कुझु असांजे लाइ आहे। अॼु पाण सभु अमर शहीद संत कंवरराम साहिब जे नाले ते सॾाया अॼु हिन प्यार भरे प्रोग्राम जो नालो राग जी रूह आहे उनते गॾु थिया आहिनि। हक़ीक़त में चवंदा आहिनि हिकिड़े ॾींहुं अखियुनि खां पुछां त धक किथे बि लॻे ईज़ा कंहिं बि उज़वे खे अचे ॾुखाए बि बाटी जो कोई बि हिसो पर थोड़ा तुंहिंजी अखि तोखां वञे त वजह छा अखियूं चयो इन करे छाकाणि त मूंखे दीद आहे नज़र आहे इन करे मां दुख ॾिसी सघंदी हक़ीक़त में उहा दीद उहा नज़र जेकॾहिं हिकु दफ़ो खुली त पोइ सभु कुझु पंहिंजो पाण बणिजी पवंदो ऐं उहा नज़र उहा दीद हक़ीक़त में असांखे उन्हनि संतनि उन्हनि महात्माउनि खां ई मिलंदी आहे। ऐं भगत साहिब खे नज़र उहा उतां ई पई छाकाणि त जॾहिं शहंशाह सतगुरु संत रामदास साहिब जन आख़िरी समय में मोकिलाइनि पिया त भगत साहिब रोई वेठो चयोसीं हिन वक़्त ताईं असां सभु कुझु उहो कयोसीं जेको तव्हां चयो जेको तव्हांखे ॾिठोसीं जेको पातोसीं तव्हां खां बाद असांजो छा थींदो पोइ कीअं गुज़ारींदासीं। तॾहिं साईं जन उन वक़्त ई पंहिंजी पेटी घुराइणो पंहिंजो सामान घुराइणो त जेको कपिड़ो जिस्म ते पातल हुयो कमीज़ पातल हुयो उहो लाहे करे जेके घुरिजा हुआ उन्हनि खे ॾेई छॾियो। पेटी कोन्हे जेतिरा कपिड़ा हुया कमीज़ वञा विझंदा गले में कमीज़ विझंदा ॾींदा रहिया जेको सामान हुयो ॾींदा रहिया ऐं कफ़न घुराए करे उन वक़्तु पहुचा ऐं चयूं कमीज़ बि कपिड़े जो आहे कफ़न बि कपिड़े जो बणियल आहे ऐं ॿिन्ही सां बदन खे ढिको वेंदो आहे। ॿिन्ही में अगरि को फ़र्क़ु आहे त सिर्फ़ु इहो त कमीज़ खे खीसो थींदो आहे जेब थींदी आहे ऐं कफ़न खे जेब न थींदी आहे ऐं जेब हमेशह खाॿे तरफ़ दिलि जे मथां थींदी आहे। सो जेकॾहिं
पंहिंजी दिल खे विकारनि, लालच, लोभ, हसद, साह ऐं ख़राबियुनि खां साफ़ रखी अंदर में पंहिंजो पाण खे पवित्र कई त पोइ सदाई मां तुंहिंजी दिलि में साथ हूंदो, कॾहिं जुदा हूंदे ई न, मतिलबु असां गाॾी गाॾी हूंदो किथे बि न। सो हक़ीक़त में कंवरराम उहो करे ॾेखारियो, इनजे करे उनजी नज़र खुली, ऐं नज़र खुली त बसि सभु कुझु खुली पवंदो आहे, छाकाणि नज़र खां बाद कोई धारियो लॻंदो ई कोन्हे। इनजे करे उहे संत, उहे महात्मा, उहे दरवेश असांखे चवंदा आहिनि त पंहिंजो पाण खे ॾिसो, पंहिंजो पाण खे सुञाणो, पंहिंजो पाण खे बढ़ायो, पंहिंजो पाण खे छा ॾिसूं? असां पाण खे रोज़ु ॾिसंदा आहियूं, पंहिंजो पाण खे रोज़ु आईने में ॾिसंदा आहियूं, पर उहे संत, उहे महात्मा चवंदा आहिनि पंहिंजो पाण खे ॾिसो। हक़ीक़त में तव्हां इहे न आहियो जेको तव्हां ॾेखामो था, इहे पाण सां गॾु वेठा आहियो। मां ईअं चवंदे बांह मुंहिंजी आहे, पर बांह मां न, अखि मुंहिंजी आहे, पर मां अखि न, मुंहुं मुंहिंजो आहे, पर मां मुंहुं न, पेट मुंहिंजो आहे, पर मां पेट न, जॻह मुंहिंजो नहीं, पर मां जॻह न, ये पूरो जिस्म, पूरो शरीर मुंहिंजो आहे, मां शरीर न, जिस्म न। तंहिंजे करे मां चवां अॼु मुंहिंजो सॼो जिस्म जले थो, मुंहिंजे सॼे शरीर में सूर आहे, अगरि मुंहिंजो जिस्म जले थो त मां केरु आहे? कॾहिं बि मुंहिंजी अखि ख़राबु आहे, मां ख़राबु न, मुंहिंजा वार किरनि था, मां नथो किरां, मुंहिंजे पेट में दर्द आहे, मुंहिंजे पेर में मोच आहे। हे त सभु ईअं थी वियो जंहिं घर में दाख़िल थींदो आहे, मुंहिंजी कार, मुंहिंजो बंगलो, मुंहिंजो घर, मुंहिंजो कमरो, मुंहिंजो कपिड़ा, मुंहिंजो फ्रिज, मुंहिंजी टीवी, मुंहिंजो स्कूटर, ॿिया सामान मुंहिंजा नी, साॻे नमूने जिस्म जा अंग मुंहिंजा आहिनि। ऐं असुलु कमाल बि मुंहिंजो आहे, जेसि ताईं मां आहियां तेसि ताईं सभु कुझु आहे। जंहिं घड़ी मां निकितुमि उन वक़्तु कंहिं ज़रूरत बि कोन्हे, पंहिंजा ई 4 ॼणी खे पूरा करे ॾींदा। असुलु कमाल बि मुंहिंजो आहे। सो हक़ीक़त में जेको मां उहो मां आत्मा आहे, जेको मां ॾेखामां थो उहो मां शरीर आहे। पूरो जीवन मां पंहिंजे शरीर खे ॾिसी ॾिसी पंहिंजे शरीर खे ई सभु कुझु सम्झी बसि उन खे ई ठाहींदो रहंदो, पाण खे कॾहिं ठाहे न सघंदो। पर जंहिं ॾींहुं मां मुंहिंजे अंदर में जाती पाती जो संतनि महात्माऊं चयो अगरि मां पाण खे ॾिठो त कोई सभु में मूंखे साम्हूं ॾिसंदे, जेको उन्हनि संतनि, उन्हनि महात्माउनि जे लाइ चवंदा आहिनि उन्हनि खे सभु जे अंदरि साम्हूं ॾिसण में ईंदो आहे। मुंहिंजो मक़सदु इहो कोन्हे उन जूं अखियूं बि ईअं उन जूं अखियूं असां खां घणियूं ज़रूरत हुई। उन्हनि खे पतो हूंदो आहे कुतो छा आहे, ॿिलो छा आहे, शींहुं छा आहे, हाथी छा आहे, बगड़ छा आहे, नाग छा आहे। असां को घणा होशियार आहियूं, पर असां ॿाहिरी अखियुनि सां ॾिसी सघंदा आहियूं, पर उहे जॾहिं पंहिंजे अंदरि में वेंदा आहिनि, जेको पाण खे ॾिसंदा आहिनि उहे ॿाहिरि न ॾिसंदा आहिनि, उन जे अंदरि हलिया वेंदा आहिनि। जंहिं ॾींहुं उन जे अंदरि पवंदा आहिनि उन खे पवंदो आहे जेको मां जेको उहो असां जेको धारियो आहे कोई पूरो संसार असां गॾु वठी रहूं भाऊ परमात्मा जी औलाद कोई जुदा कोन्हे। सो जंहिं ॾींहुं असां पाण खे ॾिठोसीं उन ॾींहुं पूरे संसार खे ॾिसंदासीं, कोई असांखे धारियो न लॻे। ऐं जंहिं ॾींहुं असांजी नज़र खुली कोई धारियो ॾिसण में न आयो, सभु असां वांगुरु हूंदा। हक़ीक़त में उन ॾींहुं परमात्मा खे ॾिसी सघंदासीं, उन ॾींहुं ईश्वर खे ॾिसी सघंदासीं, उन ॾींहुं प्रभु खे पाए सघंदासीं। ऐं उहा नज़र हक़ीक़त में असांखे दिलि जी सफ़ाई सां मिलंदी आहे। जंहिं ॾींहुं दिलि साफ़ थी अंदरि पहुता थियो त सभु कुझु पंहिंजो पाण थी पवंदो आहे। छाकाणि पाण खे सुञातो, संसार खे सुञातो, संसार सुञातो त परमात्मा सुञातो, सभु सुञाणे ऐं उहो आवाज़ परमात्मा ताईं पहुचंदो आहे। ऐं उन प्रभु खे, उन ईश्वर खे, उन मालिक खे अगरि दिलि जी गहराई सां जॾहिं यादि कयो वेंदो आहे, उनखे सॼो वेंदो आहे त पोइ उहो हिकदमि ॿुधी वठंदो आहे। इनजे करे असां शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जी, अमरशीर साईं कंवरराम साहिब जे जीवन खे ॾिसंदासीं त जेको चवनि ओॾी महिल थी पवे। साईं जन जेको चवंदासीं सतरामदास, जंहिं वक़्तु कोई अर्ज़ु करे साईं
बसि हिकिड़ो आलाप ॾियो, गर्मी पई आहे, बरसाति अचे या सुकाउ थी वियो आहे, ख़ुशहाली अचे, साईं जन खे भॻत साहिब वठी वेंदा ऐं हिकु आलाप सां पहिरें सलोक सां बादल गॾु थींदा ऐं ॿिए सलोक सां बरसाति पवणु शुरू थी वेंदी। ऐं वरी जॾहिं चई हाणे बसि ठीकु आहे, सभु बराबरि थी वई, हर को ख़ुशहाल आहे, हर को ख़ुशहाल आहे, वरी सोरठ जो छा पियो चवनि, सभु कुझु हलियो वञे, सभु ख़ुशहाली थी वञे। सो इहा जेका हक़ीक़त हूंदी आहे, उहा हक़ीक़त में दिलि जी सफ़ाई ऐं गहराई सां हूंदी आहे। कुझु वक़्तु अॻु मां BBC ते प्रोग्राम पियो ॿुधो, गाॾी में वियुमि पई, BBC ते प्रोग्राम वञे पियो, राग तरंग जो प्रोग्राम, हिकिड़े कोड़े खे वठी आया ॿुधड़े खे, पोइ ॻाईंदो पोइ ॿुधाए त मुंहिंजे ख़्याल में कोई 80 साल खां मथे पंहिंजी उमिरि ॿुधाए, पोइ 82 85 कुझु न ॿुधाए, उनको इंटरव्यू पिया वठी तो उन को पुछूं त जेको अॼु जो राग हो, अॼु जो राग आहे, छा उन वक़्तु गला बहितर या आवाज़ बहितर हुई या साज़ बहितर हुया या हाणे बहितर है? चए न जेके गला अॻु में हुया ओड़ा हाणे बि आहिनि, जेके साज़ अॻु में हुया उन्हनि खां असां वटि कई गुना वधीक आहिनि। जेको अॻु जेकॾहिं ॻाईंदा उन्हनि जे एतिरो असरु हूंदो जो ॻाईंदा, बरसाति पवंदी, बरसाति हली पवंदी, दीप जगंदा, हाणे न थींदा, उनजो कारण छा आहे? उनजो जवाबु ॾिनो, चए मुंहिंजो गुरू हुयो पहिरियों, पोइ उहो जंहिं महिल ॻाईंदो त टेबल ते प्यालो रखी छॾींदो, टेबल ते प्यालो रखे ॻाइणु शुरू करे, जीअं जीअं वजूदु वेंदो वञे, राग वेंदो वञे, प्यालो हिलणु शुरू थींदो ऐं हिलंदो हिलंदो आस्ते आस्ते वधणु शुरू थींदो, अॻिते अचणु शुरू थींदो ऐं अॻिते ईंदे ईंदे उहो प्यालो टेबल तां हेठि जीअं रहंदो किरंदो न, आस्ते आस्ते अची करे हेठि बीहंदो ऐं वरी ॻाईंदे ॻाईंदे खणी करे वरी टेबल ते पवंदो या ॻाईंदो, जीअं चाहींदो इहो थींदो। चइबो हाणे छो न आहे, अॻे हुयो हाणे छो न? चवण जो कारण इहो जो असां जेको बि कुझु ॻाईंदा आहियूं उहो संसार जे लाइ ॻाईंदा आहियूं। असांखे ॿुधनि था, असांखे केतिरी वाह वाह मिले थी, केतिरो कुझु मिले थी, छा थिए, इन में असांखे पंहिंजो कुझु भरियलु हूंदो आहे, पर जेके उहे संत या उहे जेके ॻाईंदा उहे उन साहिब लाइ ॻाईंदा, ईश्वर लाइ ॻाईंदा, इन करे उनजी रहमत और पौतर पाई उन्हनि खे मिलंदी, तंहिंजे करे जेको चवंदा उहो थी पवंदो ऐं सभु कुझु मिलंदो, फ़र्क़ु सिर्फ़ु इहो। सो हक़ीक़त में इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश असांखे संदेश ॾियण जे लाइ उहे असांखे सम्झाईंदा आहिनि त पंहिंजो जीवन असां उन रस्ते जो राही बणायूं, जेको उन्हनि चयो असां उन ते अमल कयूं। ऐं भगत साहिब त वचन खणंदो त मोर हूंदी, पहिरीं खूबी जेको साईं जे मुंहं मां निकिरंदो उहो उन वक़्तु खणी वठंदा, कॾहिं बि इन करे साईं जन भगत साहिब खे चयो त कंवर जेको सवाल चई मूंखे राज़ी करे मोटी गए, कंहिंखे ख़ाली न कई गए। त भगत साहिब पेशाब में भक्ति कनि पिया, भक्ति कंदे हिकिड़ो फ़क़ीर आयो, चए साईं भगत साहिब मुंहिंजा बच्चा बुखिया आहिनि, मुंहिंजे घर में कुझु बि कोन्हे, मां ॾाढो दुखायल आहे, तंहिं करे मूंखे जल्दी ॾे मां वञा। भगत साहिब कुझु वक़्तु आहे भक्ति पूरी थिए, मां झोली कयां थो, तोखे राज़ी कयां थो। चवंदा भगत साहिब मुंहिंजा बच्चा बुखिया आहिनि, मूंखे जल्दी वञिणो आहे, जल्दी ॾे। भगत साहिब वञी मजबूर ॾिसी करे उते जो उते झोली फैलाए, जेतिरो कुझु मिलियो बुक भरे करे फ़क़ीर खे ॾिनो। फ़क़ीर दुआऊं करणु लॻो, ख़ुशि थियो, अॻिते वधणु लॻो, उनखे ॾिसी करे ॿियो फ़क़ीर आयो, चए भगत साहिब मुंहिंजा बि बच्चा बुखिया आहिनि, मूंखे बि जल्दी वञिणो आहे, मूंखे ॾे। भगत साहिब उनखे ॾिसी करे लालच में लॻो, कुझु वक़्तु थोरो ख़ासि भक्ति पूरी मां तोखे बि ॾियां, ज़िद करणु लॻो, न भगत साहिब मूंखे ॾे। भगत साहिब ठीकु आहे, उहा ई गोदड़ी, उहा ई बुक भगत साहिब खणी करे उनखे बि भरे ॾिनो।